अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। अॼु बि नवाबशाह डिवीज़न ऐं हैदराबाद डिवीज़न ऐं कुझु लाड़काणे डिवीज़न ऐं सखर डिवीज़न जे इलाइक़नि में तूफ़ान शदीद तरीन हवाऊं तेज़ ऐं मिटीअ जो तूफ़ान उहो हलियो, जेको कल्ह खां बि रिपोर्ट मिली आहे त कल्ह वारे तूफ़ान खां बि वधीक तेज़ हो। ऐं कल्ह जेको तूफ़ान हुयो उहो 110 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हो। अॼु उनखां बि तेज़ रफ़्तार हवाऊं हुयूं, त इन जो मतिलबु त अॼु 120 ताईं उन जी रफ़्तार थी सघे थी त हुजे। जेका रिपोर्ट असांखे मिली आहे त अॼु बि तमामु घणा नुक़सान थिया आहिनि, इलाइक़ा थोरा तब्दील थिया आहिनि तूफ़ान जा। कुझु नौशहरे तरफ़ वियो आहे, नौशहरा फिरोज़ ऐं कुझु भिरिया वारा इलाइक़ा, कंडियारे वारा इलाइक़ा, इन तरफ़ तूफ़ान जो ज़ोर थियो हो, पैदा वधीक थियो हो दादू में ऐं मेहड़ जे इलाइक़नि में। हिन तूफ़ान अॼु बि जेको आहे सो तमामु घणा नुक़सान कया आहिनि ऐं असांजो मक़सदु इहो हूंदो आहे त असां अव्हांखे अॻुवाट आगाह कयूं त जीअं अव्हां नुक़साननि खां बचा करे सघो। छाकाणि त जेके शयूं आज़ादु हालत में मौजूदु हूंदियूं आहिनि उहे ही तेज़ हवाऊं उॾारे छॾींदियूं आहिनि, पर ही त हवाऊं एतिरियूं तेज़ हुयूं जो लोही गेट हिननि टोड़े भञी ऐं खोले छॾिया ऐं बाउंड्री वॉल्स, मज़बूत तरीन बाउंड्री वॉल जेके पथर ऐं सीमेंट बजरनि सां ठहियलु हुयूं, उहे बि किराए छॾियूं, वण पाणो पटे छॾिया। त अॼु असां तव्हांखे जेको रिपोर्ट कंदासीं, महिरबानी करे तव्हां पंहिंजो ख़्यालु कजो ऐं असां तव्हांखे ही सभु आगाही इन करे ॾियूं था त हालतूं अॻे तमामु घणियूं ख़राबु आहिनि, महांगाई आहे ऐं इंसानु जेको आहे सो अॻु में ई माली ऐं मुआशी तौर ते तमामु घणनि मसइलनि में आहे। त ही तूफ़ान जे करे तमामु घणा नुक़सान थियनि था ऐं कॾहिं किथे अहिड़ियुनि जायुनि ते जिथे तहफ़ुज़ सही न आहे त उते इंसानी जानियुनि जो बि नुक़सान थी वञे थो। त इन करे एहतियात करणु ज़रूरी आहे। अॼु जी रिपोर्ट में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त सुभाणे अहिड़ी मौसम रहंदी, पर कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में रहंदी। सुभाणे यानी 8 जून ते जेके तूफ़ानी हवाऊं हलंदियूं उन्हनि में वधि मुतासिर थियण वारा इलाइक़ा लाड़काणो डिवीज़न ऐं सखर डिवीज़न जा हूंदा ऐं नौशहरो फिरोज़ वारा इलाइक़ा, नवाबशाह डिवीज़न जा इलाइक़ा ऐं कुझु दादू वारा इलाइक़ा। सिस्टम जो ज़ोर अपर सिंध में हूंदो ऐं इन जी पकी रिपोर्ट आहे असांजे जेका असां डेटा फाइंड कंदा आहियूं, सर्च कंदा आहियूं, उन जे ज़रिए असांखे जेको आहे मुख़्तलिफ़ वेदर मॉडल्स जे ज़रिए जेका डेटा मिलंदी आहे उन जे मुताबिक़ 8 जून ते छंछर जे ॾींहुं जैकोबाद, कश्मीर, ओबाड़ो, शिकारपुर, सखर, लाड़काणो, शहदादकोट, हिंगोर जा, ख़ैरपुर जा इलाइक़ा ऐं चूंडको, सालेपट ऐं मेहड़ जा इलाइक़ा, ओस पास जा इलाइक़ा, मोरो, नौशहरो फिरोज़ ऐं नवाबशाह खां मथे वारा इलाइक़ा, दादू ऐं फैज़गंज जा इलाइक़ा ऐं नारे जा इलाइक़ा, इहे जेके आहिनि से ॾाढो मुतासिर थींदा। अव्हांखे गुज़ारिश आहे त अव्हां पंहिंजे सामान ऐं अहिड़ियुनि शयुनि खे संभाले छॾियो, जीअं सोलर पैनल्स थी विया या जेके बि अव्हां क़ीमती शयूं ॿाहिरि इंस्टॉलेशन्स आहिनि उन्हनि खे तव्हां महफ़ूज़ करे वठो। त अव्हां वटि वक़्तु आहे सुभाणे शाम जो 3 वॻे ताईं, 2 वॻे ताईं। उनखां पोइ एक्टिविटी तमामु तेज़ीअ सां शुरू थी वेंदी, यानी कि 8 जून ते छंछर जे ॾींहुं 2 वॻे खां पोइ तूफ़ानी एक्टिविटी शुरू थी वेंदी। ही अव्हां हैरान थींदा हूंदा त एतिरा लाॻीतो, एतिरा ॾींहं रोज़ तूफ़ान, इहो छाजे करे आहे। ही तमामु घणो जेको आहे सो परे खां सिस्टम अचे थो पियो। इन सिस्टम जी जेको रूट आहे उहो रूट हले थो पियो तक़रीबन असांजे जेके ही भरिसां वारा मुल्क आहिनि, ईरान आहे, ईरान खां पोइ मथां तुर्की आहे। ही एक्चुअली ही सिस्टम सॼो तुर्कीअ खां पियो अचे, तुर्कीअ खां एंटर थिए थो ईरान में ऐं ईरान खां पोइ ही
क्रॉस थींदो 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 बलूचिस्तान में दाख़िल थो थिए ऐं बलूचिस्तान में दाख़िल थियण खां पोइ असांजी सिंध में दाख़िल थो थिए। त हीउ सिस्टम दरअसल जेको आहे सो जिन इलाइक़नि मां अचे थो पियो यानी तुर्की वारा इलाइक़ा उते त तमामु बे इंतिहा शदीद तरीन बरसातूं हवा ॾिसी सघो था त बे इंतिहा बरसातूं हिते जारी आहिनि ऐं उन्हनि इलाइक़नि में हालतूं असांजे इलाइक़नि खां वधीक ख़राबु आहिनि। सो असांखे वरी बि शुक्र अदा करणु घुरिजे अलाह ताला जो त असां जेको आहे सो असां वटि नुक़सान बराबरि थिया आहिनि पर एतिरा नुक़सान न थिया आहिनि जेतिरा तुर्की वारनि इलाइक़नि में नुक़सान थी रहिया आहिनि। त हीअ मौसमूं जेके आहिनि हिन वेस्टर्न सिस्टम जूं यानी कि ओलह जे सिस्टम जूं तमामु शदीद तरीन ऐं ख़तरनाक क़िस्म जे हवाउनि वारियूं आहिनि ऐं हिननि में तूफ़ान लाज़मी हूंदो आहे। सुभाणे 1 वॻे खां वठी 2 वॻे खां वठी हिन जी एक्टिविटी तमामु घणी तेज़ थी वेंदी। इन करे तव्हां तमामु घणो एहतियात कयो। वेस्टर्न सिस्टम जी अपडेट में असां तव्हांखे ॿुधायूं था त जेको सुभाणे तव्हां मथे वेस्टर्न सिस्टम जो जेको तूफ़ान वग़ैरह ईंदो त उन जे बचाव लाइ पंहिंजा सभु बंदोबस्तु करे छॾियो ऐं असांजे रिपोर्ट्स खे वैल्यू ॾींदा कयो छाकाणि असां तमामु घणी महिनत करे ऐं रिसर्च करे तरतीब ॾींदा आहियूं वेदर रिपोर्ट ऐं अहिड़ी वेदर रिपोर्ट असां तरतीब ॾींदा आहियूं त असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त वेदर रिपोर्ट असांजी ग़लति न वञे। ऐं अॼु अव्हांखे असां इहो बि ॿुधाईंदा हलूं त सुभाणे पंजाब में तमामु घणी बरसाति थींदी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सेंट्रल पंजाब में अपर पंजाब में बरसाति थींदी ऐं गिलगित बल्तिस्तान में ऐं कुझु आज़ाद कश्मीर में। त बलूचिस्तान में बि बरसाति जा चांस आहिनि जेके सुभाणे थींदा। हिन वक़्तु बि बलूचिस्तान में बरसाति जारी आहे। तुर्बत जे इलाइक़नि में उते सिस्टम आहे त बलूचिस्तान में ॾखिण बलूचिस्तान जो कोस्टल एरियाज़ जेके आहिनि इन्हनि में इहो सिस्टम एक्टिव हूंदो जेको तूफ़ानी बरसाति खणी ईंदो ॾखिण वारनि इलाइक़नि में ऐं कुझु खुज़दार वारनि इलाइक़नि में ऐं ही सिब्बी वारनि इलाइक़नि में कोसलवान वारनि इलाइक़नि में हिते इन्हनि इलाइक़नि में तमामु घणी तेज़ हवाउनि सां तूफ़ानी हवाउनि सां गॾु बरसाति जो इम्कान मौजूदु आहे। असांजी वेदर रिपोर्ट जे पैटर्न में टेम्परेचर लाज़मी हूंदो आहे। सो अॼु हिन वक़्त जा टेम्परेचर जेके आहिनि उहे पूरी सिंध में काफ़ी घटिजी चुका आहिनि यानी हिन वक़्तु राति जो टाइम आहे राति जे पहर में एवरेज टेम्परेचर सिंध जा उत्तर सिंध जा जेके आहिनि उहे 35-36 आहिनि ऐं सेंट्रल सिंध जा अञा बि कुझु थोरो वधीक आहिनि पर तॾहिं बि 36 ऐं 37 जे विच में आहिनि। ऐं ॾखिण सिंध जा टेम्परेचर्स जेके आहिनि उहे अवां ॾिसंदा त उहे 31-32 ऐं कराचीअ में 29 डिग्री सेंटीग्रेड। सुभाणे 8 जून ते जैकबाद में 43 डिग्री थींदो। कंदकोट ओबाड़ो शहदादकोट सखर डिवीज़न जे अक्सर इलाइक़नि में 42-43 टेम्परेचर रहंदो। लाड़कानी डिवीज़न में बि इहा ई हालत हूंदी ऐं दादूअ में सेवण में बि 42-43 डिग्री सेंटीग्रेड रहंदो। नवाबशाह में 44 रहंदो जॾहिं त ॾखिण सिंध जे इलाइक़नि में टेम्परेचर बि साॻियो ई तक़रीबन 42-43 38-37 इहो रहंदो पर कराचीअ में 32 डिग्री सेंटीग्रेड रहंदो। हाणे असां तव्हांखे ॿुधायूं था त मॉनसून सिस्टम किथे पहुतो। मॉनसून सिस्टम तक़रीबन असांजे गुजरात जे इलाइक़े जे वेझो अची पहुतो आहे। हीउ गुजरात जो इलाइक़ो आहे जेको सिंध जे बिल्कुलु ॾखिण में आहे ऐं हिते मुंबई आहे। मुंबई में हीउ सिस्टम पहुची चुको आहे। मुंबई में बरसातूं हलनि पियूं। मुंबई महाराष्ट्र जे सूबे में तमामु घणो तेज़ीअ सां फॉर्वर्ड थींदो पियो अचे ऐं हिन मॉनसून सिस्टम जे बादलनि खे असां ॾिसी सघो था त बादलनि जी कंडीशन पूरो इलाइक़ो बादल ई बादल आहे ऐं बांग्लादेश में तमामु शदीद तरीन बरसातुनि खां पोइ अञा ताईं बरसातूं हलनि पियूं ऐं बे ऑफ बंगाल में बे लो प्रेशर जे करे तमामु घणो हिकिड़ो बादलनि जो सिलसिलो जारी आहे जेको पिणु हिंदुस्तान में दाख़िल थींदो आहे। हिंदुस्तान में दाख़िल थियण खां पोइ उहो अॻिते असांजे तरफ़ ईंदो यानी कि विच हिंदुस्तान खां क्रॉस करे पोइ हीउ अॻिते पाकिस्तान ऐं सिंध जे तरफ़ सफ़र कंदो ऐं हीउ जेतिरो तेज़ीअ सां अचे पियो त असांखे लॻे थो त हीउ काफ़ी वक़्तु पहिरियां एडवांस में यानी प्री मॉनसून बरसातूं
थी सघनि थियूं ऐं जून जे आख़िरी हफ़्ते में असां ताईं पहुची सघे थो। त हीअ असांजी अॼोकी रिपोर्ट हुई। अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा, पंहिंजनि दोस्तनि खे ॿुधाईंदा ऐं असांजो पेज लाइक कंदा त जीअं उन्हनि वटि बि दुरुस्त तरीन वेदर रिपोर्ट पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।